हाँ शुरू था पेटीएलम तालुका बिरयानी सदर साईं गुलाम मुस्तफा सोलंकी साहब जो पेटीएलम तालुका बिरयानी जनरल साहब सीनियर नायब सदर साईं राजे खान बिस्तरे साहब जो पेटीएलम जिला नौशरो फिरोज जे डिप्टी जनरल सेक्रेटरी साईं गुलाम हुसैन साहब जो सभी साईं रफीक सोलंकी साहब जो जेके भी दोस्त हिते बीठा आहिनि सभिनी जो अली शान जो सभिनी जो फौराए तो शुक्रगुज़ार आहियां यूनाइटी कॉल ते तव्हां सभु दोस्त हिते पहुता हो ऐं सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश कई आहे त 22 जुलाई ते पंहिंजी हक़नि जी हासिलात जे लाइ DRA जे लाइ ग्रुप इंश्योरेंस जे लाइ ऐं पघारनि में 50% जे वाधारे जे लाइ पेंशन जे वाधारे जे लाइ पाण 22 तारीख़ ते कराचीअ में वज़ीर आला हाउस जे आॾो धरणो हणंदासीं उनजो घेराव कंदासीं सभिनी उस्तादनि खे सभिनी मुलाज़िमनि खे अपील थी कजे त उहे वधि में वधि शरीक थी इत्तेहाद जो सबूत ॾियनि हीउ जेको धरणो हूंदो उहो धरणो आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद एक्शन कमेटी जो तरफ़ खां हूंदो ऐं हिन में जेके मुलाज़िम तंज़ीमनि जी असांजो पाण में इत्तेहाद आहे उन में आपका जा जेके दोस्त आहिनि उन्हनि आपका जो साईं बख्शरी चाचड़ साहब उहो बि असां सां हिन इत्तेहाद में शामिल आहे ऐं आल सिंध डेलीगेशन ट्रेड यूनियन जो जेको आहे सो चेयरमैन ऐं अब्दुल रहीम भारो साहब उहो बि असां सां शामिल आहे आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट आल पाकिस्तान लोकल जेको आहे सो वेलफेयर एसोसिएशन जो अली मर्दा शेख साहब उहो बि असां सां शामिल आहे ऐं शाह लतीफ़ लोकल जेको आहे सो गवर्नमेंट जो अब्दुल हादी मरखानी साहब उहो बि असांजे हिन इत्तेहाद में शामिल आहे केनाल असिस्टेंट ऐं आबदार जो जेको आहे सो मरकज़ी अॻुवान साईं पंहिंजो कंबर अली मरी साहब उहो बि असां सां हिन इत्तेहाद में शामिल आहे पैरामेडिकल जो चेयरमैन साईं अब्दुरहमान शर साहब बि असां सां हिन इत्तेहाद में शामिल आहे ऐं असां सां लोअर स्टाफ जो फराज़ साकी साहब उहो बि असां सां शामिल आहे यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जी जेका तंज़ीम आहे उहा बि असां सां शामिल आहे वोकेशनल जे मुलाज़िमनि जी जेका तंज़ीम आहे उहे बि असां सां शामिल आहिनि ऐं असां सां पैरामेडिकल जा टे जेके ग्रुप आहिनि उहे बि असां सां गॾु आहिनि हीउ जेको धरणो आहे उहो धरणो आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद एक्शन कमेटी जे तरफ़ां आहे ऐं सभिनी मुलाज़िमनि खे गुज़ारिश थी कजे उन्हनि खे अपील थी कजे त वधि में वधि 22 तारीख़ ते कराची जे धरणे में शरीक थी इत्तेहाद जो सबूत ॾियनि जीअं सरकार खां पाण पंहिंजा मसइला छिनी करे हल करायूं ऐं इंशा अल्लाह ताला 22 तारीख़ ते कराचीअ में दमादम मस्त कलंदर थींदी मुलाज़िम इत्तेहाद ज़िंदाबाद पेटीएलम ज़िंदाबाद